मीरपुर बठोरो यूसी चौक शरीफ जा रहवासी मोहम्मद याकूब ज़ौहर ऐं उन जी घरवारी सुजाल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त 5 महीना अॻु असांजी धीअ सनम ज़ौहर खे नाले एज़म ज़ौहर ज़बरदस्ती ज़्यादती जो निशानो बनायो हो। असां उन जे मथां FIR दाख़िल कराई हुई, पर हू छठे कोर्ट मां कची ज़मानत ते आज़ादु थी वियो हो। उन खां पोइ असां सिविल कोर्ट सुजाल में उन जी कची ज़मानत रद्द कराई हुई। हाणे वरी जवाबदार कराची हाई कोर्ट में ज़मानत कराइण जी कोशिश करे रहियो आहे। हिननि चयो त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, सिंध हाई कोर्ट जे जजनि समेत IG सिंध खे अपील कंदासीं त अहिड़नि ज़ालिमनि खे सज़ा ॾियारी वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं उन जी ज़मानत रद्द कई वञे। शहबाज़ मेमन, शाइन न्यूज़, सुजावल।